था कयो? अब आ छोकरे के रत चढ़ाईंदा आहियूं। छा नालो आहे हिन जो? तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मेहर आहे, हिन जो पीटर नालो आहे। जी। अपील था कयूं त जंहिंसां असां माली मदद कनि। नंढो चाक नथो रहे पियो, चौथे पंजे पियो आहे। अलाह भलाई कंदो, मालिक ख़ैर कंदो यार। रत जो नालो छा ग्रुप अथसि? बी पालेट सर बाबा। बी पालेट। नंढो पढ़ंदो आहे? हा हा। काई क्लास में? ॿियो दर्जे पढ़ंदो आहे। कहिड़े स्कूल में? कोट मीरमान में। हुनखे तकलीफ़ कहिड़ी आहे? तकलीफ़ हिन जो जहिड़ो रत ठाहे कोन थो। ऑपरेशन था करायूं त 60 लख थो खाए। असां वटि उहो न आहे जेको सुबुह जो कमाईंदा आहियूं शाम जो खाईंदा आहियूं। अर्ज़ु कयूं था, अपील कयूं था त बचड़े जो जा इलाज कराइजनि। जा मिसाल चवां, माली मदद कनि। अलाह हुननि जो बि ख़ैर कंदो मालिक। तूं छा थो चएं बाबा? मुंहिंजी तबियत सही नथी रहे, रत चढ़ाईंदा बाबा त ठीकु आहे। चइसि न भाई। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मेरी आजिज़ी को कबूल कर, मेरी आजिज़ी को कबूल कर। मुझे और दर्द मलाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को चाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को चाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ, किसी बदनसीब पे डाल दे।